ઠકરાઠો લગ मुबारकपुर थाने जी हद ॻोठ जान मोहम्मद महतम ते सुबह जो सवेर SHO मुबारकपुर जी अगवाणी में पुलिस अटाला पहुची करे ॻोठ ते चढ़ाई कई हुई। ज़ख़्मी थियल औरतुनि ऐं खंबियल माण्हुनि जे वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुबारकपुर वारा असांखे धक हणी विया आहिनि, ॿार कोन छॾियो अथनि। इहो मुबारकपुर वारो एसपी असांखे धक हणी विया आहिनि, ना ॿार वठी विया आहिनि सॼा वहाब पिताफी से मिटेंद ना जैसी सुन आए हूँ सको अब्दुल वहाब पिताफी ना जैसी करगे सडे बाल वीड़ सडे औरतें को धक मार के नहीं सडे मुखालिफ मानू घेन गे मेरे गहू लागे मेरी फुल्ली लागे मेरे को धक मार गे मेरे को मथेला धक मार गे जेल च धक के ना जैसी करगे बिरादरी दे मानू नाल नेशो बिरादरी दे मानू नाल मुबारकपुर दा एशो बासर मानू पैसे वारा आहिनि उन्हनि खे पैसा उन्हनि खां पैसा वठी करे असां सां वॾी नाजाइज़ी करे थो असांजे ॿारनि खे धक या इहा नाइंसाफ़ी आहे। असांजी वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध ऐं SSP खां दरख़्वास्त आहे त बराए महिरबानी असांखे इंसाफ़ मिलियो वञे। ख़ुदा करण कोई आहे त सिंध जो असांजो इंसाफ़ ॿुधो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त असांजा खंबियल माण्हू जल्द खां जल्द बाज़ियाब कया वञनि ऐं पुलिस जे खिलाफ़ एक्शन खयो वञे ऐं असां ते थियल हमले जो नोटिस वठी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन बासित मर सां गॾु मजीद मर, सिंध TV न्यूज़, ઠકરાઠો।